ठरी मीरवा तालका रिपोर्टर खादिम अली सोलंकी जे रिपोर्ट मुताबिक ठरी मीरवा सॼे मुल्क जियां ठरी मीरवा में बि पीटीआई जा कारकुन इमरान खान जे हक़ में रोडनि ते अची विया। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां पीटीआई जे अॻुवाणनि PS 28 जे कैंडिडेट डॉक्टर AB शर, असलम रज़ा शर, अली मर्दान शर, जुल्फकार अली शर, अब्दु अली कादरी, कदीर अहमद ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में पार्टीअ जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी नाका चौंक ठरी मीरवा खां शहर जो गश्त करे प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरो कंदे अॻुवाणनि ख़िताब कयो। रैलीअ में पीटीआई सां लाॻापियल कारकुननि एडवोकेट DM बुगटी, एडवोकेट नईम दस्ती, मोहम्मद अमीन, एडवोकेट इमरान राज, लाला संजरानी, अब्दुल वहीद शर, अल्लाह बचायो जोगी, मोहम्मद यासीन जावरी, अब्दुल हफीज़ रईस, जान मोहम्मद ऐं ॿियनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई।